मां रज़िया सुमरो आहियां CMW जरवार शहर जी रवासी आहियां तालुका मीरपुर मातोली ज़िला घोटकी अपील थी करियां त अरबिले नाले थईम जंहिंजी FIR थियल आहे त पुलिस उनखे का बि गिरफ़्तार नथी करे। शेर मोहम्मद बोज़दार गिरफ़्तार जे लाइ सफ़ा बस चुप लॻो पियो आहे। ऐं मां इहे औरतुनि जी तंज़ीम जेकी आहे उन्हनि खे मां अपील थी करियां ऐं क़ुर जे वास्ते मुंहिंजी मदद कई वञे ऐं उहो माण्हू मूंखे जल्द में जल्द गिरफ़्तार कई वञे। मुंहिंजूं तस्वीरां फाइक एडियूं ठाहे मुंहिंजी तस्वीरां वायरल थो करे। मुंहिंजे घर वारनि खे मूंखे अञा ताईं हिरासमेंट जूं धमकियूं थो ॾिए आहे। न मां किथे निकिरण जहिड़ी आहियां, न मुंहिंजा घर वारा किथे वञण जहिड़ा आहिनि। मूंखे उन में तमामु घणो ख़तरो आहे। मुंहिंजी इहा मदद कई वञे ऐं मां सभु सिंध वासियुनि खे अपील थी करां त अॼु मूंसां इहा ज़्यादती थी आहे, सुभाणे ॿी कंहिं औरत सां बि अहिड़ी ज़्यादती थी सघे थी पई। जेको ई फौरी तौरु क़दम न खणंदासीं त असांजी थी सघे थो असांजे दिलि घोट में ॿीहर बि कंहिं सां इहो थी वञे मसइलो, पर उहो हिते जो हिते ख़तमु थियो। अगरि मुंहिंजी इहा मदद न कंदा मां SP ऑफिस जे अॻु बीह पाण खे ख़ुदकुशी ते पेट्रोल हले पाण खे बाहि ॾींदुसि। उनजो ज़िम्मेवार SP हूंदो। बि नफ़ो नुक़सानु थींदो उनजो ज़िम्मेवार SP साहबु हूंदो ऐं अरबिलो अथई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk